केनाल समूरा सिंधुअ ते दाड़ो धरतीअ ते दाड़ो हिन पानी खाले नाज़रीन, तलहार मां रिपोर्टर मोहम्मद हनीफ़ मलाह जी रिपोर्ट मूजिब सिंधु दरिया मां केनाल कढण खिलाफ़ तलहार जा शागिर्द बेसरापा एहतजाज बणियल। शहर जे सिंध ग्रामर स्कूल में सालियानी इम्तिहाननि में पोज़ीशन खणंदड़ शागिर्दनि जी हौसला अफ़ज़ाई लाइ एवार्ड ॾियण वारी तक़रीब दौरान शागिर्दनि पंहिंजा मनता सर्टिफिकेट हथनि में खणी उस्तादनि सां गॾु सिंधु दरिया ते केनाल अॾण वारी सिंध दुश्मन मनसूबे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहरो करे सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते स्कूली शागिर्दनि ऐं उस्तादनि नासिर बलोच, ज़ोहेब मेमण, फैज़ान जमाली, रमज़ान मंगणहार, रवि कुमार ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त वफ़ाक़ी सरकार ही जेका सिंध खे बंजर बणाइण जी साज़िश कई आहे, असां अहिड़ी साज़िश खे कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं। सिंधु दरिया असांजो जियापो आहे। असां जूं समूरनि ख़ुशियुनि सिंधु दरिया सां सुलाड़ियल आहिनि। जेकॾहिं केनाल ठही विया त सिंध रेगिस्तान बणिजी वेंदी। हिन वक़्त बि सिंध जा माण्हू पाणी फुड़े लाइ सुकी रहिया आहिनि। लाड़ जे वाहन में शाखुनि में वारी पई उॾामे। फसलनि जी पोखाई मुकमल तौर ते मुतासिर थी वई आहे। आबादगारनि ऐं हारियुनि जो मुआशी क़तल आम थी रहियो आहे। बेरोज़गारी में इज़ाफ़ो पियो थिए। माण्हू ख़ुदकशियूं करण ते मजबूर थी वेंदा। हिननि चयो त सिंधी अवाम खे सिंधु दरिया ते को बि केनाल कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। फौरी तौर ते केनाल कढण वारो फ़ैसिलो वापसि वरितो वञे।